नाज़रीन के प्रेस गरोड़ी पब्लिक लाइब्रेरी में अलमीरान फाउंडेशन ऐं इल्म दोस्त फोरम नौशरो फिरोज़ सरकार सां 12 ॾींहं हलाई लॻायल किताबी मेलो पुॼाणी ते पहुतो। वधीक तफ़सील ज़ाकिर जी रिपोर्ट में। खेप्रोजी गिरोड़ी पब्लिक लाइब्रेरी में अलमेरान फाउंडेशन के बानी आजिज़ मंगी ऐं इल्म दोस्त फोरम नौशरो फिरोज पारां 12 ॾींहनि लाइ लॻायल किताबी मेलो इख्तिताम पज़ीर। किताबी मेले में इलाइक़े वासियुनि सिंधी, उर्दू, अंग्रेज़ी समेत ॿियनि ॿोलियुनि जा इल्मी, अदबी, दीनी, साइंसी ऐं तारीख़ी किताब वॾे चाह ऐं शौक़ सां ख़रीद करे पढ़ण लाइ वरिता। पहिरें ॾींहं खां काफ़ी सुठा किताब आया आहिनि। हद खां वधीक बि ख़रीद थी चुका आहिनि, माना उम्मीद खां वधीक ख़रीद थी चुका आहिनि। हिते किताबनि जे ॾिठो वञे त तारीख़ा किताब आहिनि ऐं उनखां अलावा नालो छा आहे अदबी, इल्मी थिया, जेके माना साइंसी किताब मुख़्तलिफ़ जेके बि किताबनि जी ज़रूरत हुजे थी न किताब दोस्त खे, उन सां रिलेटेड हर किताब हिते आहे। किताबनि जी अहमियत हर दौर में रही आहे ऐं जेको माण्हू किताब पढ़ंदो उनखे मालूमात मिलंदी, उहो सुठो ॻाल्हाए सघे थो, सुठो सोचे सघे थो मुआशरे जे बारे में। त अहिड़ा जेके मेला आहिनि उहो लॻणु खपनि। असांजो नौजवान किताब वठे, पढ़े, ख़रीद करे ऐं इहा ख़ुशि आहिंद ॻाल्हि आहे त असांजे स्कूल जा ॿार जेके वधि खां वधि साईं वारे जे बिल्कुलु त दिलचस्पी सां ऐं तमामु घणा किताब वरिता आहिनि। 12 ॾींहंनि जो ही किताबी मेलो हो। इन मेले में इल्मी, अदबी, सियासी, मज़हबी हर क़िस्म जा जेके किताब हुआ सो पुठिते पियल इलाइक़ो आहे। हिन में वाक़ई तव्हां वांगुरु जेके ॿिया मेला आहिनि जिते उठ, गॾ, घोड़ा, जानवर या के बि खेल थींदा उते त रश थींदी आहे, पर हिते सुठो किताब सेल थियो आहे। तक़रीबन घणा अहिड़ा लेखक आहिनि जंहिंजा किताब शार्ट थी विया आहिनि। ॿियो चकर घुराया वरी बि हली विया। किताब ॾाढी सुठी शइ आहे, हिनखे पढ़णु घुरिजे, इल्म सां दोस्ती रखणु घुरिजे। जदीद दौर में माण्हू मोबाइल जे पुठियां आहिनि, रुगो मोबाइल आहे, चइनी पासे बने ते बि हमारा मोबाइल खणी वेठो आहे ऐं हिन दौर में ज़रूरत आहे इन शइ जी ऐं पढ़णु घुरिजे। ख़ासि करे नौजवान जेको नंढो तबिको आहे इनखे किताब पढ़णु घुरिजे ऐं वठनि था, पढ़नि था। हाणे शऊर बि आयो आहे। कैमरामैन सजाद शर ऐं मोहम्मद इस्माइल गजू सां गॾु ज़ाकिर शर, धरती टीवी न्यूज़ खेप्रो।